नाज़रीन, नवाबशाह समेत भरपासे में 10 ॾींहनि खां बरसात मुसलसिल जारी आहे। बरसात सबबि केतिरा ई घर ॾही पट पइजी विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुकमल पाणी हेठि अची विया आहिनि। उन ई हवाले सां अपडेट करे रहियो आहे नवाबशाह मां धरती टीवी जो रिपोर्टर आमिर भट्टी। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त मुसलसिल बरसात सॼे सिंध में तबाही मचाए छॾी आहे। उते नवाबशाह जे आसपास जे इलाइक़नि में बि बरसात वक़्फ़े वक़्फ़े खां जारी आहे। नवाबशाह सॼो ॿोड़े छॾियो आहे ऐं हिन वक़्त ताईं नवाबशाह जी इंतिज़ामिया को अहिड़ो अमल न आहे जोड़ियो जेको पाणी कढियो वञे शहर मां। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त नवाबशाह जा जेके आसपास जा इलाइक़ा आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। मां नाज़रीन खे ॿुधाईंदो वञा त जेके नवाबशाह जे आसपास इलाइक़नि में दौड़, काज़ी अहमद या नवाबशाह जूं कॉलोनियूं आहिनि, हक़ानी कॉलोनी आहे, ताज कॉलोनी आहे, गरीबाबाद आहे, भिटाई कॉलोनी आहे, गुलाम रसूल शाह कॉलोनी आहे। उतां जा माण्हू जेके आहिनि लॾ पलाण ते मजबूर थी स्कूलनि में रहण ते मजबूर थिया आहिनि, पर स्कूलनि में रहिया त आहिनि ग़रीब वीचारा, पर उन्हनि खे खाद खुराक बि नथी ॾिनी वञे। उन्हनि मुतासिरनि जो इहो चवणु आहे त असांखे पाणी घरनि मां नथो कढियो वञे, त असांखे 2 टाइम जो जेको मानी ऐं खाद खुराक आहे, पाणी आहे, उहो ॾिनो वञे। छाकाणि त असांजी ज़िंदगी पाणी ऐं खाद खुराक सां आहे। असांखे पाणी ॾिनो वञे। अॼु मुसलसिल बरसाति खे ॾोह ॿारहों ॾींहुं आहे, पर को बि नवाबशाह जी इंतिज़ाम पाणी निकाल करण जो को सिस्टम अमली न आहे जोड़ियो। जी।